नाज़रीन ही एक पोरियत गाॾो हलाईंदड़ मज़दूर पंजनि ॿचड़नि साण क़ुरान पाक खणी हिते मेराण प्रेस क्लब ते पहुतो आहे त 3 ॾींहं अॻु में अरबा जे ॾींहुं हिन जी नंढड़ी आहे ॿी ज़ीनत उहा पंहिंजे घरां हिकु ॻऊं ऐं हिकु मेंह वछेर आहे जेका ढुकी आहे ऐं ॻऊं जेका ककड़ी आहे कलर जी अब्दुल्ला कॉलोनी में चाढ़ण वई त उते जॾहिं नंढड़ी पाणी पीअण लॻी कंहिं साइड ते त 2 नामालूम माण्हू हिन जी मेंह ऐं ॻऊं काहे हलिया विया आहिनि। हिन ग़रीब पोरियत सॼे इलाइक़े में क़ुरान पाक घुमायो आहे ऐं ही ॿचड़ा वठी क़ुरान पाक जा वास्ता माण्हुनि खे ॾिना आहिनि त जंहिं बि मुंहिंजी मेंह ऐं या ॻऊं काई आहे त महिरबानी करे हिन क़ुरान जे वास्ते हिन ॿचड़नि जे वास्ते मूंखे वापसि कई वञे ऐं हिन ॿियनि माण्हुनि खे बि अर्ज़ु कयो आहे हिन क़ुरान पाक जो वास्तो ॾेई त हिननि जिन बि कायूं आहिनि मेहूं या मेंह ऐं ॻऊं उहा उन्हनि खां ख़रीद न कई वञे। वधीक ही पाण मोहम्मद उस्मान चांडियो जेको सिकंदराबाद जो वेठल आहे ही पाण ॿुधाईंदो त हिन जी मेंह ऐं ॻऊं कीअं वई आहे। जी बाबा उस्मान चांडिया। बाबा साईं में माल चढ़ण वेंदो हुयो ॻऊं ककड़ी ॻाढ़ी वछेर तुंहिंजी नंढड़ी ज़ीनत 2 साल थी विया चाढ़ंदा हुयासीं 2 साल थी विया 8-10 साल जे 2010 में आयासीं। उहो असांजो माल चढ़ी बीठो मोटी बीठो के ॿार बीठो हुयो अब्दुल्ला कॉलोनी में वियो 9:30 बजे सुबुह जो उतां माल गुम थी वियो। असां 2 बजे ॻाल्हि मां मोटिया थोरे 2 बजे मूंखे ॿुधायो 2 बजे खां तलाश कई आहे। अॼु मुल्क में हर शइ में अब्दुल्ला कॉलोनी में क़ुरान शरीफ़ 2 चकर घुमायो आहे। अब्दुल्ला कॉलोनी में 2 चकर क़ुरान शरीफ़ मां घुमायो आहे। जंहिं दर ते माल ॿधल आहे जंहिं वटि भाउ वटि माल आहे असांजो खोले विझी करे वापसि हले वेंदो। सॼे तर में मंगवाणे वलदादे ॻोठ थलो गुलाचे गोज़ो मंगवाणी धारी बची नसीर बुखारी क़ुरान शरीफ़ चोखे घुमायो अथमि। मुबारक मूंखे कंहिं बि न ॾिनी आहे अॼु ताईं। जंहिं भाउ वटि माल ॿधल आहे उहो ॾे मोकिले ऐं वापारी ख़रीद माल मुंहिंजो न कंदा। क़ुरान शरीफ़ सॼे मुल्क में घुमियल आहे जिते किथे आहे। नाज़रीन असां वटि मौजूदु हुयो सिकंदराबाद जो मज़दूर पोरियत गाॾो हलाईंदड़ मोहम्मद उस्मान चांडियो जंहिं क़ुरान पाक खणी हिते क़ुरान पाक पंहिंजे सॼे इलाइक़े में बि घुमायो आहे ऐं हिते बि खणी आयो आहे त हिन जूं 2 ढोर हिन जा मेंह ऐं हिकु ढगी ककड़ी ढगी ऐं वछेर में जेका ढुकी आहे उहा हिन जी नंढड़ी अब्दुल्ला कॉलोनी काए वई। उतां नामालूम माण्हू काए विया आहिनि। 4 ॾींहंनि खां ही क़ुरान पाक घुमाए थो पियो मगर हिन खे कंहिं बि वापसि न कई आहे। हिन क़ुरान पाक जो वास्तो ॾिनो आहे जेके बि काए विया आहिनि उन्हनि खे या ख़रीद कंदड़नि खे त मुंहिंजो इहो ढोर केरु ख़रीद न करे ऐं मूंखे मुंहिंजा ढोर मेंह ऐं ॻऊं वापसि कयूं वञनि।